वारह खां रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद हाशिम मिर्ज़ानी। सिंधुअ ते धाड़ो नामंज़ूर। वारह सिंधु दरिया मां गैर क़ानूनी 6 केनाल कढण ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड स्टूडेंट्स फेडरेशन ऐं एसयूपी तरफ़ां अहमदी तुनियो मोहल्ला खां सपाफ अॻवान वकार रज़ा चोलियानी मीर मुश्ताक तुनियो जी अॻवानी में सिंधु दरिया बचायो शार्ट मार्च कयो पियो वियो, जेको मुख़्तलिफ़ रोडनि कार स्टॉप खां थी फाज़ल राहू चौक ते पहुची धरणे जी सूरत इख़्तियार करे वियो। मार्च में सिंध यूनाइटेड पार्टी डिवीज़नल लाड़काणो जो जनरल सेक्रेटरी डॉक्टर मज़हर मुग़ल, सफ़ाफ जो मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र आफ्ताब अहमद सिंधी, रमीज़ राजा तुनियो, ज़ुबैर खावर, आसिफ मगसी जीएस महाज जो मरकज़ी सेक्रेटरी अब्दुल गफ्फार मीर जत पीटीआई तालके अॻवान अज़हर अली मीरानी, चांडियो सोशल वर्कर जेका कल्होड़ो अवामी हक़ूक़ इतिहाद जो अॻवान नियाज़ हुसैन चोलियाणी, असलम लाशारी तुफ़ेल मंगणेजो, राशिद सिंधी सरफराज़ तुनियो, अवेस छुटो, हसन सोलंगी, वसीम बुढ़ो ऐं ॿियनि सियासी समाजी अदबी शहरी समेत वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मार्च खे ख़िताब मुक़ररनि चयो त वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत गॾिजी सिंधु दरिया ते 6 केनाल कढी करे सॼी सिंध खे सुकाइण जो मंसूबो बणायो आहे। पीअण जो पाणी बि कोन मिलंदो, सॼी सिंध पाणी बिना भरभांग थी वेंदी, ज़राअत तबाह थी वेंदी, कारोबार ख़तम थी वेंदा। सिंध जो अवाम सिंधु दरिया मां केनाल कढण जी साज़िश कढणु बर्दाश्त न कंदी। केनाल कंहिं बि सूरत में क़बूल नाहे।